अस्सलाम वालेकुम। खिलाफ़त तहरीक खे ज़ोर वठण लाइ हिंदुस्तान जे मुस्लमान आलमनि फ़ैसिलो कयो त अंग्रेज़ हुकूमत ते वधीक दबाव विझण लाइ हिजरत तहरीक शुरू कजे ऐं हिंदुस्तान मां मुस्लमान हिजरत करे ॿिए पाड़ेसरी मुस्लमान मुल्क ॾांहुं वञनि। नवंबर 1920 ईस्वी मुस्लमान आलमनि हिकु फ़तवा जारी कई जंहिंमें हिंदुस्तान खे दारुल अराब करार ॾिनो वियो। फ़तवा में चयो वियो त हुकूमत जे मुख़ालिफ़ पॉलिसी सबबि उन मजबूरीअ तहत मुस्लमाननि जो इहो हक़ु आहे त हू हिंदुस्तान मां हिजरत करे कंहिं मुस्लमान मुल्क ॾांहुं वञनि। हिजरत तहरीक जेका वॾे पैमाने ते शुरू थी सन 1920 ईस्वीअ में मुस्लमाननि जे मज़हबी आलमनि जे मशवरे सां शुरू थी। हिकु रिपोर्ट मूजिबि इहा रिथ पहिरीं मौलाना आज़ाद ॾिनी हुई त जीअं मुस्लमान बरतानिया सरकार जे अज़ाब खां बची ॿिए मुस्लमान मुल्क ॾांहुं हिजरत कनि। दिल्लीअ में मुस्लमाननि जी हिजरत लाइ हिकु ऑफिस क़ाइमु कई वई। मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना मोहम्मद अली ऐं शौकत मरकज़ी दफ़्तर जा सरबराह हुआ। सिंध में हिजरत कमेटी बनाई वई जंहिंजा मेंबर मौलाना ताज मोहम्मद अमरूटी, पीर राशिदुल्ला शाह, सैयद तुराब अली शाह, शेख अब्दुल मजीद सिंधी हुआ। मुहाजिरनि जी भर्ती अॻुवाणी रईस जान मोहम्मद जोणेजे जे सपर्द हुई। हिजरत जी तयारी लाइ कुझु हेठिहीं तरह क़ाइदा मुरतब कया विया, जीअं इहो मुस्लमान हिजरत करे जेको तकलीफ़ खे मुंहुं ॾेई सघे, सख़्तियुनि जे साम्हूं डिॼी न वञे। ॿियो त इस्लाम जी ख़िदमत करण लाइ हिजरत जो इरादो करे ऐं अमन ऐं भाईपीअ वारी गुफ़्तगू कनि, पाण सां समूरो सरमायो खणनि। ईअं ई हिजरत कनि जीअं हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने ॾे हिजरत कई हुई ऐं मुहाजिर अहले अयाल समेत हिजरत करे सघे थो। उन खां अलावा मिस्कीन मुहाजिर हिजरत करण खां लाचार आहे त रहंदड़ मुस्लमाननि खां मदद वठे ऐं रहंदड़ मुस्लमाननि ते फ़र्ज़ु आहे त हिजरत कंदड़ जी मदद कनि। उन खां अलावा सफ़र जो सामान मुख़्तसिर ऐं पूरो खणणु घुरिजे। मुहाजिरनि खे खपे त पेशावर में राति जो थधि पवंदी आहे, जंहिं करे पाण सां गरम कपिड़ा आणीनि। वधीक इतलाह ॾिनो वियो त मुहाजिरनि जे गॾु थियण जी जाइ रावलपिंडीअ में मुक़ररु कई वई। रावलपिंडीअ में हिकु इस्तक़बालिया कमेटी ठाही वई ऐं वॉलंटियर मुक़ररु कया विया आहिनि जेके मुख़्तसिर क़याम लाइ इंतज़ाम कंदा। ज़रूरी लिखपढ़ सेक्रेटरी ख़िलाफ़त कमेटी रावलपिंडी मिर्ज़ा कुतुबुद्दीन सां कई वई। रावलपिंडीअ खां मुहाजिरनि जा नंढा नंढा काफ़िला पेशावर ॾांहुं रवाना थींदा रहंदा। उन्हनि काफ़िलनि जो सिलसिलो 9 रमज़ान खां शुरू थींदो। काफ़िलनि जो बाक़ाइदा इंतज़ाम पेशावर में कयो वियो। पेशावर जी मजलिस इस्तक़बालिया रिहाइश ऐं इंतज़ाम जो बंदोबस्तु कंदी। सभु कंहिं काफ़िले जे सालार खे मजलिस इस्तक़बालिया पेशावर जे मुआरफ़त अमीर साहिब जी सरहद जे दाख़िल थियण लाइ हिकु परवानो उन्हनि जे साथियुनि समेत मिलंदो ऐं उन खां अलावा जलालाबाद पहुचण बैदि ख़ुदाम जुनूदुल्लाह रब्बानिया जा वॉलंटियर जेके जलालाबाद वठी हलंदा ऐं जलालाबाद जी अंजुमन मुहाजिरनि जी ख़िदमत कंदी। पहिरियों काफ़िलो रवानो थी चुको आहे। अमीर अफ़गानिस्तान जे तरफ़ां हिंदुस्तान जे मुहाजिरनि लाइ हिकु फ़रमान जारी कयो वियो जेको अल वहीद जून 1920 ईस्वीअ में छपियो। उन फ़रमान में चयो वियो त जेको मुहाजिर अफ़गानिस्तान ईंदो तंहिं मां अकेले खे 6 जिरेब ऐं कुटुंब वारे खे 8 जिरेब ज़मीन खेतीअ लाइ ॾिनी वेंदी। अफ़गानिस्तान जो हिकु जिरेब हिंदुस्तान जे जिरेब खां चूणो आहे। हर हिकु बालक खे 5 सेर ऐं नाबालिग खे 3 सेर अटो ॾिनो वेंदो। मुहाजिरनि खे कर्ज़ु ॾिनो वेंदो जेको 3 सालनि में वापसि वरितो वेंदो ऐं ॿियूं अहिड़ियूं सहूलियतूं वग़ैरह। मुहाजिरनि जो पहिरियों काफ़िलो सैयद सिकंदर शाह नायब सेक्रेटरी सूबा सरहद जी सरकर्दगीअ में जलालाबाद पहुतो। ॿियों काफ़िलो अब्दुल हक़ मुल्तानी जे सरबराही में पहुचंदो। मुस्लमाननि जी हिजरत तहरीक खे बंदि करण लाइ अंग्रेज़ हुकूमत हर शहर में सिलह कमेटियूं क़ाइमु कयूं। अमन कमेटियुनि जी ज़ेर साया सिलह जा जश्न मल्हाया विया। अंग्रेज़नि जे हबशनि सिलह जो बाइकाट कंदे लाड़काणे में रईस जान मोहम्मद जोणे जे कार्यनि झंडियुनि सां हिकु वॾो जुलूस कढायो। शहर में मुकमिल हड़ताल रही। अहिड़ीअ तरह शन सिलह खे नाकाम बनायो। हिजरत तहरीक में सॼे हिंदुस्तान में ही पहिरियों सिंधी मुजाहिदो जंहिं हिजरत जो बुनियादु विधो। जुलाई 1920 ईस्वी में सभ खां पहिरियां ई हिजरत कंदड़नि जे 750 मुहाजिरनि जी हिकु स्पेशल ट्रेन लाड़काणे रेलवे स्टेशन खां अफ़गानिस्तान ॾांहुं रवानी थी जेका 19 जुलाई 1920 ईस्वी में जलालाबाद अफ़गानिस्तान पहुती। 1920 ईस्वी जे विच दारे पुरजोश माण्हुनि ही तहरीक हलाई त मुस्लमाननि खे हिंदुस्तान छॾे अफ़गानिस्तान ॾांहुं हिजरत करणु घुरिजे। सिंध ऐं शुमाल मग़रबी सरहद में ही तहरीक तमामु मक़बूल थी। हज़ारे ख़ानदान घर छॾे काबिल जे तरफ़ रवाना थिया। सिंध जी अवाम खे चयो वियो त ग़ुलाम मुल्क मां हिजरत करे अफ़गानिस्तान इस्लामी मुल्क ॾांहुं वञनि जिते हिकु वॾे बाग़ में रहण जो इंतज़ाम कयो वियो आहे। हिन बाग़ में हिकु माण्हुनि जे रहण जी गुंजाइश आहे जंहिंमें क़िस्मे वण ताज़ा मेवात सां भरियल आहिनि। जॾहिं सिंध जे 750 मुस्लमान मुहाजिरनि जी रेलगाॾी जलालाबाद पहुती त उते सूबे सरहद खां बि मुहाजिर आयल हुआ। अफ़गान हुकूमत उन्हनि मुहाजिरनि सां सुठो बर्ताव न कयो। सिंध मां पोइ बि वक़्फ़े बाद मुहाजिरनि जा काफ़िला वेंदा रहिया, मगर ओचितो हिकु सरकारी फ़रमान अल वहीद अख़बार में छपियो जंहिंमें चयो वियो
त सरकारी इतला पेशावर मां तार रस्ते पहुतो आहे त ढिके जे सरहद वटि अंग्रेज़ सरकार जे ख़ैबर वारे पॉलिटिकल एजेंट खे 12 अगस्त 1920 ईस्वी ते ख़त लिखियो आहे त जंहिं सूरत में रस्तनि ते जाइ कान्हे जेके मुहाजिरीन अॻे ई अची पहुता आहिनि तिन लाइ आमदो रफ़्त जा ज़रिया ऐं ॿिया बंदोबस्त अणपूरा आहिनि। तंहिं करे वाली अफ़गानिस्तान हुकुम कढियो आहे त ॿिए हुकूमत ताईं सभु माण्हू हिजरत जो इरादो लाहे छॾीनि ऐं कंहिं बि मुहाजिर खे अफ़गानिस्तान में अचणु न ॾियो। जेके मुहाजिर अफ़गानिस्तान पहुता तिन खे बेइंतिहा तकलीफ़ूं आयूं। अफ़गानिस्तान जा बाशिंदा मुहाजिरनि सां बेरुखीअ सां पेश आया ऐं मुहाजिरनि में बाहिमी इख़्तिलाफ़ शुरू थियो ऐं उहे टोलियुनि में विरहाइजी विया। केतिरा ई मुसीबतनि खे मुंहुं ॾेई न सघिया ऐं तबाह ऐं बर्बाद थी विया। किन अफ़गानिस्तान में महिनत मज़दूरी करे गुज़ारो करणु शुरू कयो ऐं केतिरा बग़ैर कंहिं मंज़िल जे रुलंदा रहिया। केतिरनि ॿियनि मुल्कनि ॾांहुं सफ़र करण ते मजबूर कयो वियो ऐं कुझु तबाह हाल थी वापसि मोटिया। अहिड़ीअ तरह सिंधी मुहाजिर बि दरबदर थी जबलनि में निहायत कसपरसी जी हालत में तबाह थिया। अफ़गाननि मुहाजिरनि जो पाणी ऐं रिहाइश वारा वण बि ख़तमु करे छॾिया। जान मोहम्मद जोणी जो बि अजमेर में वफ़ात कई ऐं उते ई मदफ़ून थियो। हुकूमत हिजरत तहरीक खे ख़तमु करण लाइ अमन सपाहूं क़ाइमु कयूं ऐं जीअं तुर्क मवालात खे ख़तमु करे सघिजे। तुर्क मवालात जी हिमायत में हिकु फ़तवा उलमाए शो नाले सां छपायो जंहिंमें तुर्क मवालात खे एन इस्लामी साबित कयो वियो। फ़तवा में लिखियो वियो त अमन कमेटियूं जेके तुर्क मवालात जे ख़िलाफ़ु बनायूं वयूं आहिनि उन्हनि अमन कमेटियुनि में 3 क़िस्मनि जा माण्हू शामिल आहिनि। पहिरें उहे मुफ़ाद ऐं मतिलब परस्त माण्हू जिन खे ख़िताब इनाम ऐं ज़मीन हासिलु करण जी तमन्ना आहे उहे अमन कमेटियुनि में शामिलु कनि जेके फ़िरौन जी सूरत में आहिनि। उहे सही रस्ते ख़िलाफ़ु कमु कनि था। जेको उन्हनि अमन कमेटियुनि में शामिलु थियो त ॼण काफ़िरनि जी मदद कई। फ़तवा जी हक़ीक़तनि खां बाख़बर थी उहे हिकदमि अमन कमेटियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियनि। ॿी हालत में हर हिकु मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि कमेटियुनि त उन्हनि माण्हुनि उन जे शादी ऐं निकाह खे गैर इस्लामी सम्झनि ऐं उन्हनि जे जनाज़े नमाज़ पढ़ण बि गैर इस्लामी आहे जेके अमन कमेटियुनि सां तावन कंदा। फ़तवा ते तक़रीबन 33 सिंधी आलमनि सही कई। अहिड़ी तरह सिंध जे आलमनि मरकज़ी जमीयत उलमा जे नक्शे क़दम ते फ़तवा जारी कंदा रहिया। मशहूर तारीख़दान अल्लाह बख़्श यूसुफ़ी लिखे थो त आलमनि जज़्बात जे वहिकिरे में वेही फ़तवा जारी कई। हिजरत जो नारो बुलंद कयो मगर हीउ कंहिं बि न सोचियो त उन्हनि मुहाजिरनि जो छा हाल थींदो जबकि जेके अफ़गानिस्तान जहिड़े हिकु नंढे मुल्क में सभु रही सघंदा जंहिंखे ताज़ी आज़ादी मिली आहे वरी कीअं जंग में घिड़ी पवंदो। मुस्तक़बिल खां अखियूं बंदि करे मुस्लमाननि खे हिजरत करण जो शरई हुकुम ॾिनो वियो। अहिड़ी तरह हुकुम ॾियण वारा पंहिंजनि आरामदा घरनि खां ॿाहिरि न निकिरी सघिया। जंहिं इलाइक़े दिल्ली या बम्बई खां ई उलमा शरई हुकुम ॾेई रहिया हुआ उन्हनि इलाइक़नि मां शायदि हिकु फ़ी 1000 माण्हू पंहिंजे वतन खे छॾण लाइ तयारु न हुआ। हिजरत तहरीक कंहिं बाक़ाइदा जमात जे तरफ़ां शुरू न थी हुई। हालांकि ख़िलाफ़त कमेटी जो बुनियादु पइजी चुको हो मगर उन्हनि सिधो सऊं हिन तहरीक सां को बि वास्तो न हो। चंद उलमान जे ज़ाती ख़्यालात या फ़तवाउनि या बाहिबारी जंहिंखे ख़ुदि संभाले न सघिया। तारीख़दान अॻिते लिखे थो त सिंधियुनि जा काफ़िला बि मुख़्तलिफ़ रस्तनि खां वेंदा रहिया। हिकु वॾो काफ़िलो सिंध जे मशहूरु क़ाइद जान मोहम्मद जोणी जो वकील जे क़यादत में स्पेशल ट्रेन जे ज़रिए पेशावर पहुतो। हिन काफ़िले जो शाहाना इस्तक़बाल थियो। जलूस कढियो वियो। कुझु ॾींहं पेशावर में रहण बैदि ही सिंधी मुहाजिर बरास्ता ख़ैबर आज़मा अफ़गानिस्तान हलिया विया। हिजरत तहरीक जी नाकामीअ बैदि ख़िलाफ़त कमेटी ऐं कांग्रेस गॾिजी हड़ताल जो प्रोग्राम मुर्तब कयो। तारीख़ 1 ऐं 2 अगस्त 1920 ईस्वीअ ते हड़ताल करण लाइ मुक़ररु कयो वियो। सिंध में हैदराबाद जे सेंट्रल जेल जे मुस्लमान कैदियुनि कमु करण खां इनकार कयो छाकाणि त स्ट्राइक दौरान पीर महबूब शाह खे क़ैद कयो वियो हो। सखर में शाम जो हिकु वॾो जलसो आम मासूम शाह मुनारे जे मैदान में थियो जंहिंमें 4000 माण्हू शिरकत कई। उन्हनि में अक्सरियत मुस्लमाननि जी हुई। जलसे खे डॉक्टर मोहम्मद यामिन, सेठ अब्दुल सत्तार, मिस्टर वीरूमल बेगराज ऐं मिस्टर ताज मोहम्मद एडिटर सिंध मुस्लिम ख़िताब कयो। कराची में जलसो आम थियो जंहिंमें अटकल 10,000 माण्हू शिरकत कई। जलसे जी सदारत सेठ हाजी अब्दुल्ला हारून कई। ठहरा बहाल करे हुकूमत खां मुतालबो कयो वियो त तुर्क सल्तनत जो मरतबो साॻियो बहाल कयो वञे जहिड़ो जंग खां अॻु हो। त उमेद आहे त वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त जेके बि नवां दोस्तान उहे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कनि ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।